नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे संजोरो में ख़बर ॾींदा हलूं त STP यूनिट रुकन ॿरड़ा पारान प्रेस क्लब रुकन ॿरड़ा ते STP चेयरमैन डाक्टर कादर मगसी जी 58 सालगिरह शहीद अल्ताफ जसकानी जी शहादत जे करे सादगी सां मल्हाई वई। डॉक्टर कादर मगसी जी सालगिरह जो केक पार्टी अॻवान जान मोहम्मद ॿरड़ो, रियाज़ ख़ासकेली, शहबाज अली लिगारी, रब नवाज़ ॿरड़ो समेत ॿिनि पार्टी कारकुननि काटे डॉक्टर कादर मगसी जी बहितरीन सेहत ऐं वॾी जमात लाइ दुआऊं घुरियूं हुयूं। इन मौके ते STP अॻवान जान मोहम्मद ॿरड़ो चयो त सालगिरहूं किरदारनि जूं मल्हायूं वेंदियूं आहिनि। डॉक्टर कादर मगसी सिंध जो हिकु सियासी किरदार आहे जंहिं सिंध जे वजूद खे बचा लाइ हिन वक़्तु सिंध जी मालिकी करे रहियो आहे ऐं सिंध दुश्मन कुवतनि लाइ डॉक्टर कादर मगसी हिन वक़्तु हिकु सगारी सियासी ललकार बणियल आहे। सिंध जो सियासी तोड़े मालिकी करण लाइ सिंध जी सुञाण माण्हुनि खे डॉक्टर कादर मगसी जो साथ ॾियणु घुर्जे, छो जो डॉक्टर कादर मगसी सिंध जो उहो सियासी शहूर है जंहिं सॼी जमात सिंध जे न्याणियुनि समेत हर गरीब ऐं मज़लूम माण्हुनि जो भलजोड़ रहियो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।